सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल जे नाले सां मूं वेबसाइट ते चैनल खोलियो आहे। उन लाइ असां हिन वक़्तु आगा सिराज ख़ान दुरानी जे बंगले ते कोट दुरानी में मौजूदु आहियूं ऐं असांजो आगा जावेद साहब, आगा जावेद दुरानी जनरल सेक्रेटरी ऑफ पीपल्स पार्टी जो, उन खां पंहिंजे चैनल जे लाइ तासरात पुछंदासीं त उहो छा थो उन ते कुझु ॻाल्हाए, कुझु महिरबानी करे उन ते असांजे चैनल ते ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदे महिरबानी थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं अब्दुर्रऊफ़ भट्टी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांखे असीं मुबारकूं था ॾियूं त माशाअल्लाह तव्हां तमामु सीनियर सहाफ़ी बि आहियो ऐं तव्हांजो हिकिड़ो ख़ानदानी बैकग्राउंड आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब जेको तव्हांजो ॾाॾो बि हो, उहो हिन बरे सग़ीर पर असांजे हिन पूरी, मां सम्झां थो जिते बि इल्मी अदबी माहौल आहे ऐं उतां जी मशहूरु शख़्सियत हुई ऐं माशाअल्लाह तव्हां बि उनजे नक्श क़दम ते हली पंहिंजे वॾड़नि जी उनखे अॻिते वधाईंदा अचो था ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी महसूस थी थिए त असांजा अहिड़ा सहाफ़ी ॿाहिरि तमामु साईं जन सीनियर आहिनि। असां साईं जन खां इलाही शयूं सिखंदा आहियूं पाण बि, जेके शयूं अहिड़ियूं इल्मी अदबी हवाले सां। सो असांखे हिन वक़्तु ॾाढी ख़ुशी थी रही आहे त साईं जन पंहिंजो हिकिड़ो न्यूज़ चैनल स्टार्ट कयो आहे जंहिंजो नालो रुख न्यूज़ रखियो वियो आहे ऐं माशाअल्लाह नाले जी जेका सिलेक्शन ॾिसूं था उहा बि तमामु बहितरीनु रखी वई आहे। सो इल्मी माण्हू ॼाणनि था त रुख छाखे चइबो आहे। रुख लफ़्ज़ मज़बूतीअ जो नालो आहे ऐं उनजी डेफिनेशन तव्हांखे इलाही ॿिया माण्हू बि ॿुधाईंदा त उहा छा आहे। ऐं असां इहा उमेदु रखूं था अब्दुर्रऊफ़ भट्टी साहब मां त अब्दुर्रऊफ़ भट्टी साहब पंहिंजी ख़ानदानी रवायतनि खे बरक़रार रखंदे, साईं जन जे, मां जीअं तव्हांखे अर्ज़ु करे हुअमि त साईं जन जो ख़ानदानी हिकिड़ो बैकग्राउंड आहे ऐं तमामु रॉयल फैमिलीज़ सां साईं जन जे वॾड़नि जो, साईं जन जो वास्तो आहे, जंहिंमें ख़ासि ख़ुसूसन असांजे हिन इलाइक़े जी, हिन सिंध जी मशहूरु शख़्सियत दुरानी फैमिली, आगा सिराज ख़ान दुरानी साहब जन जे वॾनि खां वठी साईं जन जो उन्हनि सां वास्तो आहे, उहे निभाईंदा अचनि पिया। सो अचूं था हिन चैनल जे बारे में त हीअ चैनल इंशाअल्लाह ताला जीअं रुख मज़बूत हिकु शइ जो नालो आहे त हीअ चैनल बि मज़बूत थींदो अवामी हक़नि जे लाइ, ग़रीब मज़लूम मिसकिननि जे आवाज़ जे लाइ। ऐं मां अञा वधीक इन खां थी करे तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हीअ हिस्टोरिकल, मां सम्झां थो साईं शयूं इलाही बहितर ॼाणे थो असांखां बि वधीक त हिन तारीख़ छा आहे ऐं तारीख़ खे मां सम्झां थो हीअ चैनल उजागर कंदो ऐं हीअ रस्मनि या फॉर्मेलिटीज़ तौरु आम चैनल वांगुरु हिकिड़ो चैनल न हूंदो। छा आहे त मां जेका शख़्सियत आहे, जंहिं शख़्सियत हिन खे, जंहिंजो CEO साईं अब्दुर्रऊफ़ भट्टी साहब आहे हिन चैनल जो, मां इहो उन मां उमेदु रखां थो त साईं जन हिन चैनल खे इंशाअल्लाह ताला उन बुलंदियुनि ते वठी हलंदा ऐं असां जेके बि दोस्त आहियूं पार्टीअ जा या जेके सोशल समाजी हिन तालिक़े में, हिन ज़िले में रहूं था, साईं जन खे यकीन था ॾियारायूं त तव्हां सां असां इंशाअल्लाह भरपूर सहकार कंदासीं ऐं दोस्तनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त हिन चैनल खे मज़बूत कयो ऐं अॻिते वधायो त जीअं तव्हांखे तालिक़े जे बारे में, ज़िले जे बारे में, सिंध जे बारे में, पूरी दुनिया जे बारे में हिकिड़ी नॉलेज, हिकिड़ी इंफॉर्मेशन, हिस्टोरिकल नस्लनि जे हवाले खां या ॿियूं जेके बि जंहिंजी कंट्रीब्यूशन आहे हिन दुनिया ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं, उहा कंट्रीब्यूशन मां सम्झां थो जहिड़े नमूने सां अब्दुर्रऊफ़ भट्टी साहब पेश कंदो ऐं हीअ चैनल ॾेखारींदो, शायदि ई को ॿियो चैनल ॾेखारे। असांजूं नेक तमन्नाऊं साईं तव्हां सां गॾु आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं, कुर्ब। महिरबानी।